स्वामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। तव्हांखे मोरो में खबर ॾींदा आहियूं त मोरो ڀرسان ॻोठ ڌيرڻ में भेण ऐं ॾेपर बिरादरी में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान परासरار नमूने गोली लॻण सबबि जमशेर उर्फ यासीन ॾेपर ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे मोरो अस्पताल आंदो वियो आहे, जिथे डॉक्टर तिबी इमदाद ॾियण बाद नवाबशाह जी अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जिथे ज़ख़्मी जमशेर उर्फ यासीन ॾेपर ॿुधायो त असांजो ज़मीन जे मामले तां भेण बिरादरी सां झेड़ो हलंदड़ आहे। अॼु असांजी उताक ते रमज़ान अल्ताफ़ फिदा भेण ॿिया नामालूम माण्हुनि वठी मूं मथां अची फायरिंग करे ज़ख़्मी कयो आहे, जंहिंजो चवणु आहे त तव्हां ज़मीन तां हथ खणो, जिन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जॾहिं त इल्ज़ाम हेठि ईंदड़ रमज़ान भेण ऐं ॿियनि जो चवणु आहे त असांजी उताक ते कंहिं क़िस्म जे हलां नाहे कई। जमशेर उर्फ यासीन ॾेपर असां मथां कूड़ा इल्ज़ाम ॾेई पंहिंजे पाण खे बचाइण जी कोशिश करे रहियो आहे, छाकाणि त हू ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे ऐं मुख़्तलिफ़ ॾोहनि में घुर्बल 2 भेरा पुलिस मुक़ाबले में ज़ख़्मी थियल आहे। मां डिस्ट्रिक्ट जेल नौशरो फिरोज ते ड्यूटी कंदो आहियां, जिथे ही केसनि में सज़ा मिलण ते जेल आयो, जंहिंसां मूंसां मुमारी कई हुई। जॾहिं त कूड़ा इल्ज़ाम लॻाए रहियो आहे, हिननि असांजी उताक ते अची हला कई आहे ऐं हिननि जो सबूत तौर मोटरसाइकिलूं बि असांजी उताक ते बीठल आहिनि, जंहिंजी इतला असां बर वक़्तु दर्स थाणे जे पुलिस खे ॾिनी हुई। भले हिन जी इंक्वायरी थियण घुर्जे, जे बाद असां सां इंसाफ़ करे ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि सां वास्तो रखंदड़नि खे सज़ा ॾिनी वञे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच करे रहिया आहियूं, असल हक़ीक़त मालूम थियण खां पोइ जवाबदार गिरफ़्तार कया वेंदा।